ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी भक्तन खे अर्ज़ थो कजे त हिन कथा खे ध्यान सां ॿुधजो। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल वारी कथा में पाण ॾिठो त गऊ करण तीर्थन ते हलियो थो वञे ऐं हिते धुंधुकारी वेश्या जो संग थो करे, उन्हनि खे पंहिंजे घर में थो विहारे ऐं चोरियूं ठगियूं थो करणु शुरू करे ऐं आख़िरकार वेश्याऊं धुंधुकारीअ खे मारे थियूं छॾीनि। धुंधुकारी प्रीत थी भिटकंदो आहे ऐं गऊ करण खे वञी चवंदो आहे त मुंहिंजो उद्धार करायो। त अॼु पाण उते खां कंटिन्यू था कयूं। गऊ करण जी इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो अजब में पइजी विया त मूं एतिरा श्राद्ध कराया हुअमि, उन्हनि श्राद्धनि करण करे बि तोखे मुक्ति न मिली, छो? तॾहिं धुंधुकारी जवाबु ॾिनो त जेकॾहिं तूं हज़ारे श्राद्ध कराई तॾहिं बि मूं एतिरा पाप कया आहिनि जो मूंखे मुक्ति नथी मिली सघे। इन करे तूं का अहिड़ी तजवीज़ कर जो मूंखे पापनि मां छुटकारो मिली वञे ऐं आऊं भवसागर पार करे वञा। गऊ करण सोच में पइजी वियो त अहिड़ी कहिड़ी तजवीज़ कयां जो संदसि मुंहिंजे भाउ खे मुक्ति मिले। पोइ आख़िरकार थोरनि ॾींहंनि खां पोइ हुन पंहिंजे घर में महापुरुषनि, जोगेश्वरनि ऐं पंडितनि खे घुरायो ऐं उन्हनि खे सॼो अहिवाल करे ॿुधायईं त मुंहिंजो भाउ अहिड़ी तरह प्रीत जी जून में भटके पियो, उन जे उद्धार वास्ते आउं छा कयां? गऊ करण जी इहा ॻाल्हि ॿुधी सभी महात्मा ऐं पंडित सोचण लॻा ऐं आख़िरकार चयऊं त हे गऊ करण, तूं सूरज देवता जी वञी पूजा कर ऐं जेको उपाउ सूरज देवता अव्हां खे ॿुधाए उहो करियो। इहा ॻाल्हि ॿुधी गऊ करण सूरज भॻवान जो मंत्र पढ़ी स्तुति करे संदसि पूजा करण लॻो ऐं सूरज भॻवान जॾहिं चयो त वरदान घुर, तॾहिं गऊ करण चयो, ए महाराज, धुंधुकारीअ जो जंहिं ॻाल्हि में उद्धार थिए सा ॻाल्हि कृपा करे ॿुधायो। तॾहिं सूरज भॻवान चयो, श्रीमद भागवत महापुराण जी कथा ॿुधण करे धुंधुकारीअ जो उद्धार थींदो। गऊ करण जी इहा ॻाल्हि ॿुधी तमामु घणो ख़ुशि थिया ऐं सभिनी जोगेश्वरनि ऐं महापुरुषनि खे घुराए कथा यज्ञ श्रीमद भागवत महापुराण साहिब जो शुरू कयो ऐं उन में नंढा वॾा तोरे जवान ऐं पोरा सभु अची शरीक थिया, सभिनी अची हिसो वरितो। उते धुंधुकारी बि आयो, लेकिन उते धुंधुकारी वेही न थी सघियो छो त हू प्रीत हो। हवा जे झोके जे करे हू केॾां न केॾां उॾामी थी वियो त धुंधुकारी हिकिड़े बांस जे लकिड़े मथां चढ़ी वेही रहियो, जंहिंमें 7 जोर हुआ, मतिलब त 7 ॻरियूं हुयूं। ऐं पोइ गऊ करण जी कथा श्रीमद भागवत महापुराण साहिब जी शुरू कई। पोइ जॾहिं सांझी मतिलब त शाम जे वक़्तु पहिरें ॾींहं जी कथा ख़तमु थी ऐं सभु ॿुधण वारा उथी खड़ा थिया, तॾहिं उन बांस जी लकड़ीअ मां हिकिड़ो जोर टुटी वियो ऐं उन जो तमामु घणो आवाज़ थियो। उहो आवाज़ उते बीठल सभिनी कथा ॿुधंदड़नि माण्हुनि ॿुधो ऐं अजब में पइजी विया।
वरी ॿिए ॾींहुं कथा करण खां पोइ ॿी ॻरी मतिलब त ॿियो जोड़ टुटी पियो। आख़िर 7 ॾींहंनि में 7 ई ॻरियूं 7 ई जोड़ टुटी पिया। तॾहिं श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 12 ई स्कंदनि जी कथा जे प्रताप सां धुंधुकारी प्रीत जी जूं छॾे देवताउनि जहिड़ो शरीर धारण कयो ऐं पंहिंजे भाउ गौकर्ण खे वञी नमस्कार करे चयाईं, हे गौकर्ण महाराज, तव्हां मूंखे अघोर पापनि खां छॾाए पवित्र कयो आहे ऐं श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा खां सवाइ अहिड़ो को ॿियो उपाउ न आहे जो पापनि खां छुटाईंदड़ ऐं मुक्ति ॾियण वारो हुजे। जेके आदमी इन संसार रूपी माया में फाथा पिया आहिनि से बि हिन कथा रूपी तीर्थ में वञी स्नान करे भवसागर पार लंघे वेंदा। सभई चओ जय भागवतम महापुराण। जंहिं वक़्तु धुंधुकारी गौकर्ण खे ईअं वेठे चयो, उन वक़्तु आसमान मां हिकु तमामु सुहिणो ऐं सुंदर विमान लथो ऐं धुंधुकारी उन में चढ़ी वैकुंठ पहुतो। सभई चओ जय श्री राम। ही हाल ॾिसी उन्हनि सभा वारनि पंडितनि ऐं रखेश्वरनि गौकर्ण खां पुछियो, ए महाराज, असांखे दिलि में हिकिड़ो संसो जाॻियो आहे, इहो महिरबानी करे अव्हां लाहियो। तॾहिं गौकर्ण जी वरंदी ॾिनी त जेको माण्हू चित लॻाए कथा ॿुधंदो आहे उन खे ई कथा जो फल मिलंदो आहे ऐं न उहो जेको माण्हू पंहिंजो चित स्त्रीअ जे मोह, पुटनि ऐं संसारी कमनि में लॻाए थो। हिकु चित ध्यानु लॻाए ॿुधण सां ई मुक्ति मिलंदी आहे। इहा ॻाल्हि ॿुधी सभई शर्म में भरिजी विया ऐं गौकर्ण खे चवण लॻा त ए महाराज, कृपा करे वरी हिकिड़ो दफ़ो ॿुधायो, जंहिं करे असांजो बि उद्धार थिए। पोइ गौकर्ण महाराज जी सावण जे महीने में ॿिए दफ़ा कथा श्रीमद भागवत महापुराण साहिब जी शुरू कई ऐं 7 ॾींहंनि में 12 ई स्कंद पूरा थिया ऐं उते वेठल सभिनी माण्हुनि जिन चित लॻाए ॿुधो, उन्हनि लाइ आसमान तां विमान आया ऐं संदन वैकुंठ ॾे वठी विया। श्री कृष्ण भॻवान पाण उते अची पधारिया ऐं गौकर्ण खे पंहिंजे विमान में बड़ सां विहारे गौलोक में वठी विया। सभई चओ जय श्री कृष्ण। गौकर्ण जे ॻोठ जा माण्हू अहिड़ी तरह वैकुंठ ॾे पहुता जहिड़ी तरह अयोध्यापुरीअ जा माण्हू श्री रामचंद्र जे प्रताप करे सिधा वैकुंठ धाम ॾे पहुता हुआ। जंहिं जॻह ते सूरज ऐं चंद्रमा बि नथा पहुची सघनि, उते बि संसारी जीव श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा जे प्रताप करे पहुची सघनि था। श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधण ऐं पढ़ण जो जेतिरो फल ऐं पुण्य आहे, ओतिरो यज्ञ, तप, तीर्थ ऐं दान ऐं ॿियनि कर्मनि जो न आहे। तंहिं करे हिन कथा जो महात्म सभ खां उत्तम सम्झणु घुरिजे। जेकॾहिं हिन कथा जो श्रद्धा सां पाठ कयो वञे त उन मां पितरनि जी पूरी तृप्ति थिए थी ऐं रोज़ पाठ करण सां मुक्ति मिले थी। सभई जो जय भागवत महापुराण। अञा छा खपे पाण खे? जी सोचियो, श्रीमद भागवत महापुराण अहिड़ी अलौकिक कथा आहे जंहिंजे ॿुधण करे धुंधुकारी जहिड़ो पापी, तमामु घणा पाप थियल हुआ उन माण्हूअ जा, एतिरा पाप त तव्हां ऐं असां कया ई न आहिनि। कलयुग वासियुनि एतिरा पाप न कया आहिनि, पाण अञा एतिरा पाप न कया आहिनि जेतिरा पाप हिन धुंधुकारी कया। पोइ बि ही श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा जे प्रताप करे
वेंकट धाम ॾे पहुता। छा पाण नथा पहुची सघूं? न, पाण बिल्कुलु पहुची सघूं था। पाण बि श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधण करे मुक्ति हासिल करे सघूं था। पोइ छो नथा पाण कथा में श्रद्धा ॾियूं? छो नथा कथा में ध्यानु लॻायूं? हिकु चित आनंद सां वेही ध्यानु लॻाए कथा खे अनुभव कंदव। तव्हांखे मज़ो बि ईंदो, पंहिंजी हिस्ट्री तारीख़ जे बारे में ज्ञान बि मिलंदो ऐं गॾोगॾु आख़िरकार मुक्ति भी प्राप्त थींदी। सभई चओ जय सिया राम। अगर तव्हां सभिनी भक्तनि खे हिन कथा मां आनंद प्राप्त थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो ऐं उन्हनि जो बि भलो कयो ऐं पंहिंजो बि भलो कयो। सभई चओ जय सिया राम।